गुज़िरियल ॾींहुं हिकु नामालूम चोर जेके आहिनि मज़हर मॉडल स्कूल जा ताला टोड़े ऐं असांजे सॻियूं जे सीनियर सहाफ़ी नेशनल प्रेस क्लब सॻियूं जे जनरल सेक्रेटरी मज़हर मंगणे जो जे स्कूल मां नामालूम चोर सोलर प्लेटूं बैटरी पखा चोरी करे विया, जंहिंजो हद जे थाणे हिंगोरजा खे इतलाउ ॾिनो वियो। पर अंधेर नंगरी चरबट राजा पुलिस ॿुधी अणॿुधो करे छॾियो। केतिरा ई कलाक गुज़री विया पर पुलिस जाइ वारदात ते न पहुती ऐं उन खां पोइ सहाफ़ी पाण हली वञी थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई आहे, पर उहा सिर्फ़ु कागज़ी कार्रवाईअ में रिपोर्ट दाख़िल आहे। पुलिस हिन महिल ताईं का बि जांच शुरू न कई आहे, जेका सरासर नाअहली ऐं नाजाइज़ी आहे। असां आला अख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त सॻियूं जे सीनियर सहाफ़ी मज़हर मंगणे जो जे स्कूल मां थियल चोरी फौरी तौर ते वापसि कराई वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में सहाफ़ी तोड़े सियासी समाजी माण्हुनि जा एहतजाजी मुज़ाहिरा कराए धरणा हया वेंदा।